नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्तां की ॾियाम नवाज़ली मां ख़बर ईंदा सरवरी तंज़ीम तालका ॾियाम नवाज़ली हंगामी कॉन्फ्रेंस कलोई हाउस दलौर में थी, जंहिंमें ज़िला सांगड़ जे सरवरी तंज़ीम जे सदर हाजी मोहम्मद यूसुफ इंगोरजो ऐं सरवरी तंज़ीम ज़िला सांगड़ जे नायब सदर खलीफ़ अली हसन मार, सरवरी तंज़ीम तालका ॾियाम नवाज़ली सदर रईस अली गुलज़ार कलोई, सरवरी तंज़ीम जी तालका ॾियाम नवाज़ली जनरल सेक्रेटरी गुलाम अब्बास कलोई, सरवरी तंज़ीम जे ज़िला सांगड़ जे मालियात सेक्रेटरी मोहम्मद हसन कुंबर ऐं ॿियनि मुरीदनि ऐं हर मकतबे जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं मीडिया खे ॿुधायो त अॼु असां तालके ॼाम नवाज़ अली सरवरी तंज़ीम जो असांजो मज़मती गॾिजाणी आहे। मुसलसल पूरे हफ़्ते खां वठी असीं जेको आहे मज़मती गॾिजाणियूं करियूं पिया ऐं जेको बचल मुग़ल जेको साईं असांजी सरवरी तंज़ीम जा जेके चेयरमैन आहिनि साईं मखदूम सईद जमा आतिफ़ साहब लाइ जेके बेबुनियाद इल्ज़ामात हया आहिनि उन जी असीं सख़्तु माना में मज़म्मत करियूं था सरवरी तंज़ीम ज़िले सांगड़ जी तरफ़ां। ऐं असीं इहो इनखे असांजे इन प्लेटफार्म जे तहत आऊं अॼु उनखे वरी चवणु चाहियां थो त हुन मुसलसल 3-4 प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं। हिकिड़ी करे थो उन में हिकिड़ी ॻाल्हि करे थो, ॿी करे थो उन में ॿी ॻाल्हि करे थो, टी करे थो उन में टी ॻाल्हि थो करे, हर रोज़ु उन जी नई ॻाल्हि आहे। जेकी हींअर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे कल्ह उन में हुन इहो चयो आहे त आऊं चरियो कोन आहियां, मूंखे उन्हनि जेको आहे माण्हू चवनि पिया त हीउ चरियो आहे, हिन जो दिमाग़ी तवाज़ुन आऊं चवां थो हू चरियो आहे। जेको माण्हू इहो थो चए असांजे मुर्शिद लाइ त जेको आहे मखदूम साहब मखदूम जमील ज़मा जी जमायत आहे सरवरी जमायत, बिल्कुलु साईं क़िबला मखदूम जमील ज़मा असांजा रूहानी पेशवान, बिल्कुलु उन्हनि जी जमायत आहे। पर साईं मखदूम सईद ज़मा बि चेयरमैन आहिनि, असांजी सरवरी तंज़ीम जा चेयरमैन आहिनि पाकिस्तान जा। ऐं आऊं इन बचल मुग़ल खे मुंहिंजे हिन सरवरी तंज़ीम जे प्लेटफार्म ते चवणु चाहियां थो त हू पंहिंजे अक़ुल दिमाग़ सां कमु वठे। वाक़ई उन जो दिमाग़ जेको आहे कमु कोन थो करे। हू कीअं थो चए त जमायत कोन्हे गॾु, सरवरी तंज़ीमी जमायत में शामिल आहे, तंज़ीमी जमायत जो बुनियादु आहे। असांजी जेकी सरवरी तंज़ीम आहे उहा सरवरी जमायत मां आहे, उन जा चेयरमैन आहिनि साईं मखदूम सईद ज़मा आतिफ़, साईं क़िबला तालबुल मौला जे वक़्त खां वठी आहिनि ऐं उन्हनि खे साईं क़िबला तालबुल मौला कयो चेयरमैन ऐं साईं मखदूम तालबुल मौला सरवर नूह अलैहि रहमत जा गादी नशीन हुआ, उन्हनि जा फर्ज़न आहिनि साईं मखदूम सईद ज़मा। अॼु जेका मीटिंग असांजी एजेंडा हुई त बचल मुग़ल जे हवाले सां, बचल मुग़ल मुंहिंजे ख़्याल में असां जमायत जे ख़्याल में हू पंहिंजा आवास विञाए चुको आहे। हू बि त हज़रत अली जो कौल आहे त जंहिं ते अहसान कयो त उनजी शर खां बि बचो। सो हीअ जेका बि असांजी आहे असां जमायत जे तरफ़ां असीं चवणु चाहियूं था त हींअर त असांजी मीटिंग आहे जेका असां बंदि कमरे में कयूं पिया, पर असांखे एतिरो मजबूर न कयो असीं रोडनि ते निकिरी अचूं। तो उन लाइ बचल मुग़ल खे चवंदा पंहिंजे हद में रहे ऐं आइंदा लाइ का बि ग़लती न करे। असां मुर्शिद असीं उन लाइ सभु कुझु करण लाइ तैयार आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।